ही मैसेज आहे उन्हनि सभिनी शागिर्दनि ऐं वालिदैन जे लाइ जिन जा 11वीं क्लास में अञा ताईं एनरोलमेंट फॉर्म न भरिजी सघिया आहिनि या स्पेशली उहे शागिर्द जिन असां वटि ऑनलाइन एडमिशन त कराई हुई पर उन जा जेके ओरिजिनल डॉक्यूमेंट्स हुया उहे कंहिं सबब जे करे उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू में जमा न थी सघिया। उन्हनि सभिनी शागिर्दनि ऐं वालिदैन जे लाइ हिकु दफ़ो वरी सुनहरी मौक़ो आहे त उहे उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज दादू में अचनि, कंसर्न क्लार्क सां मिलनि ऐं पंहिंजी 11वीं जी जेकी एनरोलमेंट आहे उहा जंहिं ग्रुप में आहे उहो कराए सघनि था। बोर्ड जे तरफ़ां जेकी नामज़द फ़ी आहे उहा हिन टाइम ते 25 तारीख़ ताईं उन्हनि ते लागू थिए थी। हिकु दफ़ो ॿीहर उन शइ खे वरजायूं पिया त जेके बि शागिर्द रहिजी विया आहिनि एनरोलमेंट जे हवाले सां पंहिंजा ओरिजिनल डॉक्यूमेंट्स जमा न कराए सघिया आहिनि, उन्हनि सबबनि जे करे उन्हनि लाइ हिकु दफ़ो वरी भरपूर मौक़ो आहे। 25 तारीख़ ताईं बोर्ड जे तरफ़ां जेकी नामज़द फ़ी आहे उहा जमा कराइनि उनजे अकाउंट में ऐं पंहिंजो एनरोलमेंट फॉर्म जेको आहे बोर्ड ऑफिस मोकिलनि त जीअं आसानी सां महीने खां पोइ उन जा इम्तिहानी फॉर्म भरजंदा। जेकॾहिं को बि ॿार हिन सुनहरी मौक़े खां फ़ाइदो न वठंदो त उनजी ऑनलाइन जेकी एडमिशन आहे उहा ख़तमु थी वेंदी। पाकिस्तान ज़िंदाबाद।